अहिड़ा खोड़ माण्हू हूंदा आहिनि जेके र्यूड हूंदा आहिनि, जिन जो बिहेवियर एॾो सख़्तु हूंदो आहे जो उन्हनि सां ॻाल्हाइण जे लाइ बि माण्हू हज़ार दफ़ा सोचींदो आहे। डिस्करेज करण वारा हज़ारे आहिनि जेके तव्हांखे डिस्करेज कंदा पिया, पर इनकरेज करण जे लाइ लाज़मी आहे त तव्हां सभ खां पहिरियों त तव्हांखे पोलाइट थियणो पवंदो। उन माण्हूअ सां हमदर्दीअ सां, सुठाईअ सां, सचाईअ सां, प्यार सां, अहसास सां उहे समूरियूं ॻाल्हियूं रखी करे हुन सां मिलणो पवंदो ऐं उनखे इनकरेज करिणो पवंदो ऐं हुनखे सम्झाइणो पवंदो। जॾहिं बि तव्हां कंहिं माण्हूअ खे इनकरेज कंदा आहियो कंहिं बि कम जे लाइ या ख़्वाब पूरे करण जे लाइ, तव्हां दुनिया जा बहितरीनु इंसान थी सघो था। जेकॾहिं को माण्हू तव्हांखे हिमत अफ़ज़ाई करे थो त तव्हां केॾो ख़ुशि थींदा आहियो, त पोइ इहा ई ॻाल्हि जेकॾहिं ॿिए जे लाइ रखी वञे या सोची वञे त उहो बि एॾो ई ख़ुशि थींदो, उहो बि एॾी ख़ुशी महसूसु कंदो ऐं हू वधीक बुर्दबारीअ सां, वधीक शौक़ सां, वधीक जज़्बे सां उते कमु कंदो आहे। तव्हां हमेशह माण्हुनि खे इंस्पायर करण जी कोशिशि कंदा कयो। इंस्पायरेशन लाज़मी हूंदी आहे। हर उहो माण्हू जेको कंहिं मंज़िल ते पहुतल आहे या सुठी जॻह ते पहुतल आहे, उहो जॾहिं ॿिए खे सम्झाईंदो आहे त उन जी इंस्पायरेशन ॿियनि जी भेट में वधीक हूंदी आहे। इंस्पायरेशन उन माण्हू जी असराइती थींदी आहे जेको पाण कंहिं माॻ ते पहुतल हूंदो आहे, कंहिं मंज़िल ते पहुतल हूंदो आहे या सही रस्ते ते हूंदो आहे। प्रैक्टिकली जेके माण्हू हूंदा आहिनि, अमल जे मैदान में जेके माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि में इंस्पायरेशन हद खां घणी हूंदी आहे। उन्हनि में शख़्सी इंस्पायरेशन बि हूंदी आहे, उन्हनि में लफ़्ज़ी इंस्पायरेशन बि हूंदी आहे, उन्हनि जे रवैये में इंस्पायरेशन हूंदी आहे, मुंहिंजे मिज़ाज में हमेशह हिमत अफ़ज़ाई हूंदी आहे। तव्हां पंहिंजे नंढनि जे लाइ अहिड़ा साबित थियो त जीअं नंढा तव्हांजे नक्शे क़दम ते हलनि ऐं तव्हांजी इंस्पायरेशन उन्हनि ते हमेशह क़ाइमु रहे त जीअं हू हर जॻह ते तव्हांजो मिसाल ॾियनि ऐं तव्हां जहिड़ा ई थियणु चाहिनि। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।